मेट्रो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो अल्टरनेटिव रिसर्च इनिशिएटिव ARI उन जे मेंबर तंज़ीम सिंध सुजाग सोशल वेलफेयर एसोसिएशन छठो पाकिस्तान हुकूमत खां तमाक जे इस्तेमाल खे एतिरो करण जी हेल्पलाइन खे इंसानी ऐं माली वसीलनि सां गॾु फ़ाल ऐं मौसर बनाइण जो मुतालबो कयो आहे त जीअं सिगरेट नोशी छॾण में तमाक छिकण वारनि जी मदद करे सघिजे। ARI जे प्रोजेक्ट डायरेक्टर अरशद अली सैद पंहिंजे हिकु बयान में चयो आहे त तमाक नोशी छॾण में मौसर ख़िदमतूं ऐं सहूलियतूं फ़राहम करण बाद खे तमाक खां पाकिस्तान जी हौसला ज़रूरी बणिजी सघे थी। अगर मुल्क में इहे सहूलियतूं न फ़राहम कयूं वयूं तमाक खां पाकिस्तान वारो ख्वाब ताबीर न थी सघंदो। आलमी इदारा सिहत जे हिकु रिपोर्ट मुताबिक़ दुनिया में 1.3 अरब माण्हू तमाक शिकिन था, जिन मां 80% उन्हनि मुल्कनि मां आहिनि जेके घटि आमदनी ऐं विच दर्जे जा वारा मुल्क आहिनि। पाकिस्तान बि उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जिते 3 करोड़ 10 लख खां वधीक माण्हू मुख़्तलिफ़ शिकिलनि में तमाक जो इस्तेमालु कंदा रहनि था, जिन मां अध खां सिगरेट पीअण वारा आहिनि। अस्सलाम वालेकुम। इब्राहिम हेजब, सदर सिंध सुजाग सोशल वेलफेयर एसोसिएशन डिस्ट्रिक्ट छठो। असांजी तंज़ीम पाकिस्तान लेवल ते हिकिड़े इदारे ARI सां गॾु तंबाकू नोशी जे हवाले सां कमु करे थी। उन तंबाकू नोशी जे रोकथाम जे लाइ असां कमु करियूं पिया। असां इहा उमेद था करियूं पाकिस्तान जी हुकूमत खां त तंबाकू नोशी जे रुझान खे घटाइण जे लाइ उहो मुनासिब ऐं मुस्बित क़दम खणनि त जीअं हिन वबा मां अवाम जी जान छुटे। महिरबानी।